नाज़रीन, सिंध असेंबली व्याज ते कर्ज़ ॾींदड़नि खे घटि में घटि 3 ऐं वधि में वधि 10 साल सज़ा ॾियण वारो बिल मंज़ूर करे वरितो आहे। इजलास में सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾींदे चयो त ही मुल्क सखणनि नारनि सां न पर अवामी मसइला हल करण सां अॻिते वधंदो। कश्मीर जी नंढी चूंड में पीपुल्स पार्टी PTI खे तारीख़ी शिकस्त ॾेई साबित कयो आहे त कश्मीर जो केस पीपुल्स पार्टी दुनिया में उजागर कयो। स्पीकर आगा सिराज दुरानी की सदारत हेठ थियल सिंध असेंबली के इजलास में इतलात खाते के सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन मुख़्तलिफ़ मेंबरन के ध्यान छिकायो नोटिस जो जवाब ॾींदे चयो त ही मुल्क सखड़न नारन सां न पर अवामी मसला हल करण सां ई अॻिते वधंदो। कश्मीर जी नंढी चूंड में पीपुल्स पार्टी PTI खे तारीख़ी शिकस्त ॾेई साबित कयो आहे त कश्मीर जो केस पीपुल्स पार्टी ई दुनिया में उजागर कयो। पहिरियां मुल्तान मलीर ऐं हाणे कश्मीर में पीपुल्स पार्टी तारीख़ी फतेह हासिल कई आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त थरकोल जी रॉयल्टी थर जी तरक़ीअ ते ख़र्च थींदी। इन खां अॻु उतां हिकु शख़्स वॾो वज़ीर बणिजी आयो पर उनखे थर जो कोयलो नज़र न आयो। पीपल्स पार्टी क़यादत जी कोशिश सां सिंध हुकूमत थर जे कोयले मां 2600 मेगावाट बिजली पैदा करे पूरे मुल्क खे रोशन करे रही आहे। हुन चयो त कराची जे 46,000 घरनि खे सोलर ते बिजली फराहम कई वेंदी ऐं हिन वक़्त ताईं शहर जूं 10 वॾियूं अस्पतालूं सोलर सिस्टम ते हली रहियूं आहिनि। मकानी खाते जे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी इराक़ जो कामयाब दौरो कयो आहे। मुलाक़ात में ज़ियारतुनि जी फीस में घटिताई करण ऐं बिज़नेस जा मुआहिदा तोड़े नजफ़ ऐं कॉन्सुलेट ऐं करबला ऐं कराचीअ में ऑफिस खोलण जो फ़ैसिलो थियो आहे। इन खां पहिरियां इजलास शुरू थींदे ई औरतुनि जी तरक़ी वारे खाते जी सूबाई वज़ीर शहला रज़ा एवान खे ॿुधायो त काज़ी अहमद मां अगवा कयल हिंदू न्याणी सोहा शर्मा खे पुलिस बाज़ियाब कराए वरितो आहे जेका हिन वक़्तु नवाबशाह थाणे ते आहे। हुन चयो त कंहिं बि नंढी उमिरि जे ॿार जो मज़हब तब्दील नथो कराए सघिजे। निंगरीअ खे दारुल अमान हवाले कयो वेंदो। मुतहिदा MPA मंगला शर्मा GDA MP अनंत कुमार ऐं ॿिनि मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि सोहा शर्मा खे बाज़ियाब कराइण ते सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस खे शाबाश ॾींदे चयो त सोहा शर्मा खे बाज़ियाब कराए सिंध हुकूमत बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो आहे। सवालनि जवाबनि जे वक़फ़े दौरान PTI मेंबरनि खुरम शेर ज़मा ऐं GDA MPA नुसरत सहर अब्बासी ऐं ॿियनि जी ऐवान में मुसलसिल गैर हाज़िरी ते PP MPA ग़ुलाम कादिर चांडियो स्पीकर सां मुख़ातिब थींदे चयो त जहिड़ी रीति सोहा शर्मा खे बाज़ियाब करायो वियो आहे अहिड़ी रीति PTI जे ऐवान में न ईंदड़ मेंबरनि खे बि पुलिस वसीले बाज़ियाब करायो वञे। जंहिं ते स्पीकर खेसि जवाब ॾींदे चयो त ऐवान मां ठहराव पास कयो त IG खे हिदायत कयूं था या वरी सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन उन्हनि खे बाज़ियाब कराए सघे थो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन स्पीकर सां मुख़ातिब थींदे चयो त जेकॾहिं तव्हां रूलिंग ॾियो त मां खेनि बाज़ियाब करायां। स्पीकर आगा सिराज दुरानी सिंध असेंबली में छंछरु ॾींहुं मंझंदि जो 3 वॻे बजट पेश करण जी रूलिंग ॾींदे इजलास मुलतवी करे छॾियो। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शब्बीर लाशारी, धरती TV न्यूज़, कराची।